मौसम जी ताज़ा तरीन अपडेट सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। अॼु सिंध जे उतरनि इलाइक़नि खां बरसाति जे सिस्टम्स जे ठहण जी शुरूआति थी ऐं हिन वक़्तु शाम जे वक़्त ताईं उतरिया इलाइक़ा सभई सिंध जा ऐं ॾाखिणिया इलाइक़ा पंजाब जा ऐं बलोचिस्तान जा कुझु डेरा बुगटी सुई वारा इलाइक़ा जीअं असां अॻकथीअ में ज़िक्र कयो हुयो उन्हनि में असां डेरा गाज़ी ख़ान जो बि ज़िक्र कयो हो, लया जो बि ज़िक्र कयो हो। उन्हनि इलाइक़नि में बरसाति हली रही आहे, किथे बरसाति ज़्यादा आहे किथे घटि आहे, पर ही बरसाति जो सिस्टम हाणे वञी रहियो आहे सिंध जे ओबाड़ो, कनकोट, जैकोबाद, शिकारपुर, खर, लाड़काणो, शहदाद कोट, मेहर, दादू, सेवण, नौशहर, फिरोज़पुरिया ऐं गंबट वग़ैरह जे इलाइक़नि खां ही उत्तर खीरथर जे इलाइक़े ते हिन जो ज़्यादा प्रेशर आहे। इन सां इन बरसाति जे सिस्टम जे शिफ्ट थियण सां खीरथर ते तमामु घणी बरसाति जो इम्कानु आहे ऐं हीउ सिस्टम अॼु राति ताईं एक्टिव रहंदो ऐं मुमकिन आहे त बलोचिस्तान जे इलाइक़नि खुज़दार, कलात, सुराब, खारान ऐं ॿिया बलोचिस्तान जा जेके सेंट्रल इलाइक़ा आहिनि वड ऐं आवारान, चागे ऐं पंजगूर जा इलाइक़ा, इन्हनि इलाइक़नि ताईं बरसाति जो ही सिस्टम मुंतक़िल थींदो ऐं उते वञी ताक़तवर थींदो ऐं उते काफ़ी बरसाति ॾेई सघे थो। हिन खां अलावा हिन वक़्तु राजस्थान में जैसलमेर में बि हिकिड़ो बरसाति जो सिस्टम तयारु थी चुको आहे जेको पोखरान खां जैसलमेर खां थींदो। हिन वक़्तु असांजे सिंध जे खिप्रो वारनि इलाइक़नि तरफ़ वञी रहियो आहे ऐं मुमकिन आहे त इन जी ताक़त बरक़रार रहे छो त घिम जो मक़दारु काफ़ी घणो आहे ऐं टेम्परेचर यानी गर्मीअ जो दर्जो बरसाति वसाइण लाइ ऐं प्रेशर, लो प्रेशर, इहे सभु एतिरा मुनासिबु आहिनि जो बरसाति हिते खिप्रो में ऐं अछड़े थर में काफ़ी वधीक थी सघे थी। इन खां अलावा मीरपुर जे इलाइक़नि में बि बरसाति जो इम्कानु हिन वक़्तु शुरू थी चुको आहे, बल्कि कुझु बरसाति पइजी बि चुकी आहे। हैदराबाद में बरसाति पवंदी, अॼु राति जो हैदराबाद में बरसाति गुज़िरियल राति पई बि हुई ऐं अॼु राति बि बरसाति पवण जो इम्कानु आहे। जामशोर में बरसाति पई आहे ऐं असांजा ॾाखिणिया इलाइक़ा जिन जे बारे में असां ॿुधायो त घटि बरसाति पवंदी, उन्हनि में बि किथे किथे हल्का फुल्का जेके आहिनि सिस्टम तयारु थी रहिया आहिनि ऐं मिठी ऐं छाछरो जे इलाइक़नि में कुझु बरसाति पई आहे ऐं नंगर पार्कर जे इलाइक़े में मुमकिन आहे त कुझु बरसाति पवे बि सही, पर एतिरो हिन लोअर यानी ॾखण वारनि इलाइक़नि में घणो इम्कानु बरसाति जो न रहंदो सवाइ कराचीअ जे ऐं घारो जे ऐं ठटे जे। इन्हनि इलाइक़नि में नूरियाबाद जा इलाइक़ा, काछे जा इलाइक़ा, थाणोबोला खान, इन्हनि में बरसाति जो सुठो स्पेल हींअर अची सघे थो। शाम ताईं ही राति ताईं सिस्टम हलंदो ऐं राति जो सिस्टम वधीक एक्टिव बि थी सघे थो। सिज लथे खां पोइ कुझु देरि जे लाइ सिस्टम कमज़ोर थींदो, उनखां पोइ टेम्परेचर जे अञा डिक्रीज़ थींदो, घटि थींदो, त उनखां पोइ वरी हिन सिस्टम में वधीक तेज़ी अची सघे थी ऐं ही जेके इलाइक़ा आहिनि बलूचिस्तान जा, औरमाड़ा, पसनी, ग्वादर ऐं आवारान, इन्हनि इलाइक़नि में बरसाति वधि में वधि तेज़ थी सघे थी ऐं जंहिंजे करे इन्हनि इलाइक़नि में काफ़ी पाणीअ जी सूरत हाल में कुझु ख़तरनाक सूरत हाल मुमकिन आहे पैदा थिए। असां हब वारी इलाइक़े जी ॻाल्हि कयूं था त हब जो इलाइक़ो जेको हब डैम जो आहे उहो बिल्कुलु सिंध ऐं बलूचिस्तान जे बॉर्डर ते आहे ऐं हिन इलाइक़े में हिन वक़्तु बरसाति एतिरी थी चुकी आहे जो हब डैम मुकमिल भरिजी वियो आहे ऐं हब डैम में हाणे गुंजाइश न आहे त को वधीक पाणी झले सघे। इन करे हब डैम जो पाणी ड्रेन करिणो पवंदो, तॾहिं डैम जी सेफ्टी जे लाइ उनखे ड्रेन स्पिलवेज़ खोलिया वेंदा ऐं असल में ॻाल्हि पाणीअ जी मैनेजमेंट जी आहे त मैनेजमेंट बहितर हुजे त पाणीअ सां
काफ़ी हद ताईं मुक़ाबिलो करे सघिजे थो। मैनेजमेंट न आहे, जेकॾहिं सोचियो नथो वञे ऐं गौर फ़िक्र सां मैनेजमेंट नथी कई वञे त पोइ मसइला पैदा थियनि था, पोइ दरियाउनि में पाणी वधीक अची था वञनि ऐं डैम भरिजी था वञनि, पोइ सूरत हाल ख़तरनाक थी वञे थी। इन लाइ तमामु घणी महारत ऐं तमामु घणी सोच वीचार जी ज़रूरत हूंदी आहे, जेका ज़रूरु कई वेंदी हूंदी ऐं बंद बि मज़बूत कया वेंदा हूंदा ऐं उन्हनि खे ताक़तवर करण खां पोइ पाण खे बि ताक़तवर कयो वेंदो हूंदो। सो उन्हनि जा नतीजा हींअर साम्हूं अचण वारा आहिनि। ॿोॾूं ज़बरदस्त अची रहियूं आहिनि, पाणीअ जो तमामु घणो मिक़दारु अची वियो आहे। उत्तर खां आवाम खे गुज़ारिश आहे त पंहिंजो एहतियात कयो, हर शइ ते नज़र रखो ऐं कंहिं बि ॿोॾ जी सूरत हाल खां बचण जे लाइ